अस्सलाम वालेकुम। तान सो पिया STV न्यूज़ आया वली मोहम्मद जाड़ो नज़र विझूं था सजावल खां सलीम बागी मलाह जे हिन रिपोर्ट ते। नौजवान पुट के बिन पुलिस एहलकारनि ऐं संदन साथी तशद्दुद कंदे क़त्ल कयो आहे। पुलिस एहलकार गिरफ़्तार करे खेनि फाहियूं ॾिनियूं वञनि। इंसाफ़ न थियो त प्रेस क्लब अॻियां पाण खे बाहि ॾेई साड़े मारींदसि। नाज़रीन, गुज़िरियल 2 सालनि खां मुख़्तलिफ़ शहर में नौजवान पुट जा कातिल गिरफ़्तार न थियण जे ख़िलाफ़ मीरपुर बठोर जे रहवासी सुल्तान चांडियो प्रेस क्लब सजावल पहुची मोह मथा पिटींदे साफ़िन आॾो दाहींदे चयो त मुंहिंजे नौजवान पुट नवीद चांडियो खे मीरपुर बठोर पुलिस स्टेशन जे 2 पुलिस एहलकारनि अकबर ज़ौर, असगर खॾो ऐं संदन साथी बेगुनाह क़त्ल कयो। गुज़िरियल 2 सालनि खां कातिलनि खे गिरफ़्तार नथो कयो वञे। मक़तूल नौजवान नवीद चांडियो जे पीरसन पीओ सुल्तान चांडियो चयो त इंसाफ़ ख़ातिर मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहरा करे चुको आहियां। कंहिं बि क़ानून जे रखवाले नोटिस वठण जी तकलीफ़ नाहे कई। हुन चयो त 2 सालनि खां दरबदर धिका थाबा खाईंदे हाणे थकिजी पियो आहियां। आख़िर में पीरसन सुल्तान चांडियो चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट आला अख्तियार ऐं SSP सजावल खां मुतालबो कयो त पुट जा कातिल गिरफ़्तार करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। 15 ॾींहं अंदरि कातिल गिरफ़्तार न थिया त प्रेस क्लब सजावल अॻियां पाण खे बाहि ॾेई साड़े मारी छॾींदुसि।